वाधूमा ख़बर शामिल कंदासीं। सिंध पेंशनर्स अलायंस पारां रिटायर्ड मुलाज़िमनि जे हक़नि लाइ मरकज़ी सॾ ते रैली कढी वई। मुज़ाहिरीन जे चवण मूजिबि ग्रुप इंश्योरेंस बेनिवेल फंड ऐं सिहत कार्ड साल 2022 जी रहियल 10% पेंशन वाध फौरी लागू करण बजट में पघारनि ऐं पेंशन में हिक जहिड़ो इज़ाफ़ो कयो वञे। मुतालबा न मञिया विया त 9 फरवरी खां कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वेंदो। वधीक तफ़सील हिन सिकंदर अली पांवर जी हिन रिपोर्ट में। जीअं त ही असांजी एहतजाजी रैली इन बुनियाद ते आहे त सिंध अंदर जेके रिटायर गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि उन्हनि सां बेवाजिबी कई थी वञे ऐं उन्हनि सां ॿ कई थी वञे, जंहिंमें जेको बेन्यूअल फंड आहे उहो हरगिज़ असांखे नथो ॾिनो वञे। नंबर ॿी ॻाल्हि, ग्रुप इंश्योरेंस जेको असांजो पघारनि मां कटियल आहे उहो असांजो हक़ आहे, उहो असांखे हयातीअ में ॾिनो वञे। पर हीअ जेके हुक्मरान आहिनि इहे मां सम्झां थो त इहे मकार या दलाल आहिनि, इहे पंहिंजो मौक़िफ़ रखियो वेठा आहिनि त उन्हनि माण्हुनि खे ॾींदासीं तव्हां मां जेको सर्विस दौरान मरी वञे, जेको असांखे क़ाबिल क़बूल कोन्हे। असांजा कटियल पैसा फिल फौर असांखे ॾिना वञनि, पंहिंजी हयातीअ में ॾिना वञनि। ऐं 2022 वारी जेको वज़ीर आज़म जे तरफ़ों ऐलान थियल हो 15% असांखे सिंध गवर्नमेंट 5% ॾिनो, असांजी 10% रहियल आहे उहा असांखे फिल फौर 22 खां ई ॾिनी वञे। नंबर टी ॻाल्हि, सिहत कार्ड जेको असांजो बुनियादी हक़ आहे उहो असांखे ॾिनो वञे। उन खां पोइ जीअं सॼे पाकिस्तान में हींअर बलोचिस्तान पंहिंजी चाकोड़ कई ऐं उनखे